तव्हां इहो ज़रूरु सोचियो हूंदो दोस्तो त अगरि दुलाब 100 ते ख़तमु थिए थो त पोइ उन जी जाइ ते ॿियो ड्रामो कहिड़ो हलंदो। दोस्तो दुलाब जी जाइ ते जेको आहे ड्रामो वीरन जी बस्ती तयारु पियो आहे, बिल्कुलु मुकमिल थी चुको आहे, उन्हनि जी एडिटिंग हली रही आहे। ऐं जीअं दुलाब ख़तमु थींदो, थी सघे थो दुलाब ख़तमु थियण खां पहिरियों ई वीरन जी बस्ती हाजन तीवण जो ड्रामो हलायो वञे। उहो ड्रामो तयारु आहे, उहो ड्रामो दुलाब जी जाइ ते पोइ हलायो वेंदो ऐं दुलाब जेको आहे 100 ते पूरो थी वेंदो। ऐं माशाअल्लाह ड्रामे पहिरीं चकर असां ॾिसूं था को कामयाबु ड्रामो ऐं जेको आहे जल्दी ऐं उनजो जेको आहे एंड आहे उनजो सुठो कंदा। आख़िरी क़िस्त सुठी थिए त भली ॻाल्हि आहे, न आख़िरी क़िस्त में किन थिए छिके छिके मज़ो ई न हुजे ड्रामे में त माण्हुनि जो 3 साल ड्रामे खे ॾिसंदा आहिनि, 400-300 क़िस्त खे 3 साल ताईं ॾिसंदा आहिनि, पोइ आख़िरी क़िस्त मज़ो ई न हूंदो आहे, पोइ माण्हू अञा गारियूं ॾींदा आहिनि। बहरहाल हीउ नंढो ड्रामो सुकून सां ॾिसी ऐं जो आख़िरी क़िस्त बि ॾिसी जान छॾाईंदा, इहा भली ॻाल्हि आहे, भलो कयो पियो वञे। तमामु जल्द दोस्तो ड्रामो पूरो थी वेंदो इंशाअल्लाह। ऐं ड्रामे जो जेको आहे हर माण्हू खे इंतज़ारु आहे त आख़िरी क़िस्त में ॾिसूं छा थो थिए। दोस्तो मुंहिंजे ख़्याल में आख़िरी क़िस्त जेकी आहे न उते ठह कयो वेंदो सभिनी जो, अहिड़े हिसाब सां आख़िरी क़िस्त में खुटायो वेंदो। असांखे ॾींदा इजाज़त, असांजे चैनल खे सब्सक्राइब लाइक शेयर ज़रूरु कंदा।